अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मेहरान टीम में भलीकार मां मुबशर सोलंकी। सबका पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। सिंध जे 16 ज़िलनि में 13 सीटुनि लाइ ज़मीनी बल्दियाती चूंड अमल जारी। जामशोरो, दादू, सखर, सिजावल, घोटकी, नौशरफ रोज़, जैकाबाद ऐं मीरपुर ख़ास में वोटिंग जो अमल शाम 4 वॻे ताईं जारी रहंदो। 73 पोलिंग स्टेशन्स मां 59 इंतहाई हसास करार। वफाकी गृह वज़ीर मोहसिन नकवी जी तेहरान में ईरानी हम मनसब अस्कंदर मोमनी सां मुलाक़ात। अमन ॻाल्हियुनि जी बहाली वारे इम्काननि ते ॻाल्हि ॿोल। ईरानी मीडिया मुताबिक़ मुलाक़ात दौरान ईरान ऐं पाकिस्तान जे लाॻापन ऐं अमन ॻाल्हियुनि जी बहाली वारे इम्कान ते ॻाल्हियूं थियूं। ॿिन्ही अॻवाननि विच में गॾियल दिलचस्पी वारनि मामलनि, ख़ासि तौर ते इलाइक़ाई अमन ऐं ताज़ा इलाइक़ाई सूरतहाल ते ख़यालनि जी ॾेवट। ईरानी गृह वज़ीर इलाइक़ाई अमन ऐं इस्तेहकाम लाइ पाकिस्तान जे तइमीरी किरदार जी तारीफ़ कई। ईरानी गृह वज़ीर अमेरिका सां तकरार झल लाइ फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर जी कोशिशुनि खे बि साराहियो।